समारोह में यूबीएल एटीएम फ्रॉड का शिकार शहरी का एहतजाज, मुकदमा दर्ज न होने पे आला हुकाम से इंसाफ की अपील। समारोह से रिपोर्ट कर रहे हैं डॉक्टर हेमलाल बागानी, ब्यूरो चीफ। समारोह नेशनल प्रेस क्लब रजिस्टर्ड पे यूबीएल एटीएम फ्रॉड के खिलाफ एहतजाज और प्रेस कॉन्फ्रेंस मुनाकद की गई, जहां अब्दुल अजीज उस्ताद हाजी खान कपरी मरहूम के बेटे ने मीडिया से बातचीत करते हुए तफसीलात बयान की। अब्दुल अजीज ने बताया कि उनके वालिद दौरान ड्यूटी वफात पा गए थे और उनकी पेंशन की रकम यूबीएल बैंक में आई। वो एटीएम कार्ड लेकर रकम निकालने के लिए यूबीएल एटीएम पे पहुंचे, जहां एक नामालूम शख्स उनके पीछे दाखिल और चालाकी से उनसे एटीएम कार्ड छीन कर रकम निकाल ली। नामालूम शख्स ने एटीएम कार्ड खुद मशीन में दाखिल किया और अब्दुल अजीज से कोड दाखिल करवाया। कोड नोट करने के बाद उसने 10,000 रुपए निकाले। जालसाज ने असली कार्ड अपने पास रखकर जाली कार्ड अब्दुल अजीज को दे दिया। धोखाधड़ी के बाद वो गाड़ी में बैठकर फरार हो गया। कुछ देर बाद अब्दुल अजीज के मोबाइल पे मजीद रकम निकलने के मैसेज आना शुरू हो गए। 70,000 रुपए गायब। तहकीकात में हैरान कुन इंकशाफात। अगले दिन अब्दुल अजीज जब बैंक पहुंचे तो पता चला कि उनके अकाउंट से तकरीबन 70,000 रुपए निकाले जा चुके हैं। बाद में मालूम हुआ कि रकम मोहम्मद इसाक कायम खानी रायशी खिपरो के अकाउंट में मुंतकिल की गई है। मजीद तफ्तीश के दौरान मोहम्मद इसाक ने भी धोखाधड़ी का इंकशाफ किया और बताया कि उसके अकाउंट से भी पैसे एमसीबी बैंक मीरपुर खास में कायनात नामी शख्स के अकाउंट में मुंतकिल किए गए हैं। पुलिस का मुकदमा दर्ज करने से इनकार, आला हुकाम से अपील। जबकि अब्दुल अजीज एफआईआर दर्ज कराने समारोह थाने पहुंचे तो एसएचओ ने मुकदमा दर्ज करने से इनकार कर दिया। उन्हें हैदराबाद में एफआईए साइबर क्राइम विंग से रुजू करने का मशवरा दिया है। अब्दुल अजीज ने वजीर थकाफत सरदार शाह नवाब तामिर टालपुर एसएसपी उमरकोट से अपील किया है कि एसएचओ को हिदायत दी जाए कि फौरी तौर पर मुकदमा दर्ज करके मुल्जमान को गिरफ्तार किया जाए और उनके साथ इंसाफ किया जाए। रिपोर्ट कर रहे हैं डॉक्टर हेमलाल बागानी, डिवीजनल ब्यूरो चीफ, उमरकोट। खबर पई असां वियासीं सूबेदार साहब खे वञी चयोसीं पोइ हिन नमूने सां भराए थो आहे। सूबेदार असां सां गॾु आयो आहे बैंक ते। असांजा जेको मोहम्मद इसाक नाले जेको खिपरे जो रवासी आहे उन ॾांहुं ट्रांसफर थिया आहिनि। हाणे अॻिते इहो आहे त असांजो जेको सो उन असांजे राब्तो बि कयो आहे। हुन ॻाल्हायो भई त आउं अहिड़े नमूने सां जेको सो रिटायर नेवी में रिटायर में आहियां ऐं मुंहिंजो जेको सो एटीएम अहिड़े नमूने से चोरी थियो आहे ऐं अव्हां जा पैसा पोइ कहिड़े हिसाब सां मुंहिंजे अकाउंट में आया आहिनि जेको पोइ हू भाई फराडी कढाए वियो आहे। वरी अॻिते इहा ख़बर पई आहे त एमसीबी में हिकिड़ो कस्टमर आहे, काइनात नालो आहे हुनजो, उहे पैसा ओॾां ट्रांसफर थिया आहिनि। असांजी गुज़ारिश आहे त सूबेदार साहिब खां त ॿियनि खे त असीं इन मां एफआईआर कटे ऐं उन माण्हू ते असांजी रसाई करे उनखे गिरफ़्तार करे जीअं असांजा पैसा जेके उन पासे ट्रांसफर थिया आहिनि उहे महिरबानी करे असांखे असांजा पैसा जेको ॿुधायो आहे त अवी जेको सो हिते असां वटां कुझु कोन थींदो। ऐं साइबर क्राइम हैदराबाद में वञो, उते वञी अवी दरख़्वास्त ॾियो। हाणे असां वटि अॻे पैसा एतिरा असांजा लुटी चुका आहिनि। अॻे बेवा माण्हू असांखे ग़रीब माण्हू हिन वटि का शइ कोन्हे। पुलिस उमरकोट खां इहा गुज़ारिश आहे त असांजा जेको सूबेदार ते हिदायत करे एफआईआर कटाए असांजी पैसा असांजा जेके फ्रॉड एफआईआर करे एफआईआर इसाक ते करे, इसाक खे हाणे गिरफ़्तार करे पोइ काइनात खे गिरफ़्तार करे। असांजो मैटर इहो ई आहे त असांजी एफआईआर हिते थिए न, असांजी एफआईआर हिते थिए, असांजो पैसा विया उहे असांखे मिलणु खपनि। उन लाइ असांजी गुज़ारिश आहे, उन जे लाइ करे असीं हिते आया। तव्हांजो चवण जो मतिलबु जंहिंजे नाले ते जेके ट्रांसफर पैसा थिया आहिनि तव्हां चओ था त उहो असांजो चोर आहे, उन खे पकड़िजे। असांजो ॿियनि सां मक़सदु न आहे, मक़सदु न आहे न। असां ते इसाक ते एफआईआर थिए, सूबेदार करे मुक़ाबिलो इहो ई आहे त असांजी हिन हद जी जेका हितां थिए क्राइम थियो आहे त असांजी एफआईआर हिते थी। असांजी छो असांखे हैदराबाद जो ॾसड़े जो ॾसड़े थो, असांखे हैदराबाद जो क्राइम जो छो ॾसड़े थो? असांजो जॾहिं वारदात हिते थी आहे न त असांखे ॻाल्हाइणा आहिनि जंहिंसां तरीक़े सां असीं गॾु थिया आहियूं। तव्हांजो मुतालबो छा आहे? असांजो मुतालबो आहे असांजा जेके हिते एमपीए साहिब आहिनि, जंहिंमें नवाब तैमूर साहिबु आहे, सरदार अली शाह साहिबु आहे, तो आला अख्तियारियूं आहिनि जंहिंमें एसएसपी उमरकोट आहे, तो डीएसपी उमरकोट आहे ऐं ॿिया जेको असांजे हिते जो इंतिज़ामिया आहे, हिते जो चेयरमैन आहिनि ऐं सूबेदार साहिबु आहे, मुख़्तार कार आहे। सभिनी खां असांजी गुज़ारिश आहे त असांजो मसइलो हल कयो वञे। असीं इहो प्रेस क्लब आया आहियूं ऐं असांजो हीउ मुतालबो महिरबानी करे हल कयो वञे। असां मुंहिंजे बेवा ग़रीब भेण जा जेके पैसा मोकिलाए ॾिना वञनि।